नाज़रीन, सिंध में रुगो 3,65,000 अफ़गानी, बंगाली, बर्मी, चीनी ऐं ॿिया धारिया आबाद आहिनि। वफ़ाक़ पारां तस्दीक़ कई वई आहे। वफ़ाक़ी सरकार पारां सिंध में 3,65,036 अफ़गानी, चीनी, बंगाली, बर्मी ऐं ॿिया धारिया हुजण जी तस्दीक़ कई वई आहे। उन ॾस में आदमशुमारी कंदड़ शुमारियात खाते पारां सिंध जे घरू खाते खे 13 अक्टूबर ते ख़त लिखी आगाही ॾिनी आहे त कराची डिवीज़न में 1,64,948, हैदराबाद डिवीज़न में 1,86,074, लाड़कानी डिवीज़न में 4,058 परॾेही आबाद आहिनि। मीरपुर ख़ास डिवीज़न में 2,438, शहीद बेनज़ीराबाद में 4,639 ऐं सखर डिवीज़न में 2,879 धारिया आबाद आहिनि। शुमारियात खाते मूजिबि सिंध में आबाद परॾेहनि में पहिरें नंबर ते अफ़गानी, ॿिए नंबर ते बंगाली, टे नंबर ते चीनी ऐं चौथे नंबर ते मुख़्तलिफ़ मुल्कनि मां आयल धारिया शामिल आहिनि, जेके आदमशुमारी जे मरहले दौरान ॻणप में शुमार कया विया आहिनि। शुमारियात खाते जी पंहिंजी इख़बार वटि मौजूदु अंग अखरनि मूजिबि सिंध जे राजधानी वारे शहर कराची में 1,18,638 अफ़गानी, 21,297 बंगाली, 611 चीनी, 9 ज़िलनि ते ॿधल हैदराबाद डिवीज़न में 1,25,675 अफ़गानी, 21,591 बंगाली ऐं 716 चीनी, 5 ज़िलनि ते ॿधल लाड़कानी डिवीज़न में 1,567 अफ़गानी, 65 बंगाली ऐं 28 चीनी, 3 ज़िलनि ते ॿधल मीरपुर ख़ास डिवीज़न में 708 अफ़गानी, 18 बंगाली ऐं 14 चीनी, 3 ज़िलनि ते ॿधल शहीद बेनज़ीराबाद में 1,002 अफ़गानी, 36 बंगाली ऐं 23 चीनी ऐं 3 ज़िलनि ते ॿधल सखर डिवीज़न में 1,151 अफ़गानी, 42 बंगाली, 9 चीनी शामिल आहिनि। मज़े जी ॻाल्हि इहा बि साम्हूं आई आहे त सिंध जे रेगिस्तानी ज़िले थरपारकर में 281 अफ़गानी, 6 बंगाली ऐं 5 चीनी नज़र आया। अंगनि अखरनि ते नज़र फेराइण सां इहा ॻाल्हि बि साम्हूं आई आहे त कराची ऐं हैदराबाद वारनि वॾनि शहरनि में बंगाली पिणु वॾी अक्सरियत में आबाद हुआ। जनरल परगिणे जे 3 ज़िलनि में रुगो अफ़गानी आबाद थियल नज़र आया।